ॿी ख़बर शामिल कंदासीं। नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं। ठटे मां अवांखे अपडेट कंदासीं, जिथे बुखारी पाड़े वासी छिते कुते ॾाढ़ियल नौजवान इलाज में मुबैना लापरवाही फौत थी वियो आहे। इन जा अपडेट्स मालूम कंदासीं। असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद आहे ठटे मां KTN न्यूज़ जो रिपोर्टर महबूब रोहे। जी महबूब, ठटे में अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे, जंहिंमें कुछ ॾींहं अॻु में शहर जे बुखारी महले में दरगाह सतियूं रोड भरिसां रहवासी जेके आहे रोशन मल्ला उनखे हिकु छिते कुते ॾाढे ज़ख़्मी कयो हो। उन जेतोणीकि सिविल अस्पताल ठटो मां पंहिंजो इलाज बि करायो हो, आम वैक्सीन बि लॻाई हुई, पर छाकाणि हुनखे मथे में हमिलो करे छिते कुते ॻारे विधो हो ऐं हुनजी मथे हिसे में कन जे नक अख जे मथे हिसे में हुनखे ज़ख़्म रसिया हुआ, पर गुरबत सबबु उहे पंहिंजे कराची इलाज कराए न सघिया हुआ, छाकाणि सिविल अस्पताल ठटो समेत ठटे ज़िले जी जेके इस्पतालूं मर्फ NGO जे हवाले थियल आहिनि, उन्हनि वटि ख़ासि जेका वैक्सीन जेका मथे दिमाग़ में खे जल्द कवर करे थी उनखे उन खां बचाव लाइ वैक्सीन नथी हुजे, जे करे उहा वैक्सीन उनखे न लॻी सघी हुई, जे करे उहो जेको आहे घर में ई मौजूदु रहियो, घर में ई उहे इलाज न कराए सघिया हुनजो, जंहिंजे नतीजे में अॼु इहो नौजवान जेको आहे तड़पी तड़पी फोत थी वियो आहे। इंतिहाई अफ़सोसनाक सूरत साम्हूं आई आहे। नौजवान रोशन मल्ला जेको कुझु ॾींहं अॻु में छिते कुते ॾाढे हुनखे ज़ख़्मी कयो हो, उहो फोत थी वियो। हुनजी मड़ जी तदबीर कई वई आहे, जंहिंमें वॾे अंग में शहरियुनि ऐं मल्ला बिरादरी जा माण्हू शिरकत। ठीक है महबूब रोही, अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी। ॿी ख़बर शामिल कंदासीं। नाज़रीन,